लीडर टीवी जे प्रोग्राम रूबरू में आया जो मेज़बान डॉक्टर अयूब शेख ऐं मूंसां गॾु आहिनि बदस्तूर सिंध जा गुणा एडवोकेट जनरल, सिंध जो नामियारो दानिश्वर, 4 मार्च जो हीरो जनाब एडवोकेट मसूद नूरानी साहब। मसूद नूरानी साहब सां असांजी मुख़्तलिफ़ कचहरियूं थियूं आहिनि, उन्हनि में असां हुन सां मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं कयूं, हुनजे वालिदेन खां वठी हुनजे भाउरनि ताईं, हुनजे शहर खां पोइ लॾे अचणु, नवशहरे जे पासे खां लॾे अचण खां पोइ वरी नवाबशाह खां पोइ वरी हू मैट्रिक कंदो, टीबीअ जे मर्ज़ सां झेड़ींदो, नेठि अचे पहुतो हैदराबाद जे गवर्नमेंट कॉलेज काली मोरी ते, कारी मोरी जे गवर्नमेंट कॉलेज में हाणे उते साईं पढ़णु शुरू कयो फस्ट ईयर। साईं जे वालिद साहब जो ख़्यालु हो, जीअं अॻे किस्तनि में असां तव्हांखे ॿुधायो आहे त डॉक्टर थियणु खपे, पर साईं डॉक्टर न थियो। कॾहिं कॾहिं इहो थींदो आहे त माण्हू उन ज़माने में बि अॼु गौर था कयूं त उन ज़माने में बि माण्हू जॾहिं पंहिंजी मर्ज़ी हलाए थो त पोइ ज़िंदगी हिकिड़े नए पासे निकिरी वञे थी ऐं माण्हू शायदि उन में वधीक ख़ुशि रहे थो। मसूद नूरानी साहब सां असांजो अॼु जूं ॻाल्हियूं शुरू थियनि थियूं। नूरानी साहब सलाम अलैकुम। वालेकुम। वॾी महिरबानी। हाणे तव्हां अची वियो फस्ट ईयर में इंजीनियरिंग में, प्री इंजीनियरिंग हा, बाबा जो हो ख़्यालु त आउं बायोलॉजी कयां, डॉक्टर थियां। मां चयो बाबा मूंखे नथा वणनि पीला चहिरा, मूंखे नथा वणनि, मूंखे पंहिंजो इंजीनियरिंग करणी आहे। इंजीनियरिंग छा कंदे इंजीनियरिंग? मां इंजीनियरिंग वॾी इजादूं कंदुसि। ऐं मुंहिंजो लाड़ो फिज़िक्स में ॾाढो मुंहिंजो हो, फिज़िक्स में ॾाढो ऐं न्यूटन खां ॾाढो मां मुतासिर। लॉ ऑफ मोशन विया चाहियो उन ज़माने में। मां हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधाए छॾियां त जेको मैट्रिक हो असांजो उन ज़माने में, ख़ुदा ॼाणे हींअर अलाए कहिड़ा कोर्स आहिनि, पर उन ज़माने में जेको बि कोर्स हो उहो ई कोर्स तव्हांजो इंटर में थोरो वधीक, माना लेवल वधीक हुई, थोरो वधीक एक्सपेंड कंदा। जेके नंढिड़ो किताब मां नंढड़ी किताब मां वॾे कंहिं किताब मां हो, त ईअं जेके बि हुआ कोर्स में जेके सिलेबस जेको हो थोरो एक्सपेंडेड हो, पर बुनियादी तरह उहो ई मैट्रिक वारा सब्जेक्ट, मैट्रिक वारियूं ॻाल्हियूं, जिते आख़िर MA ताईं PhD। त जेको नवाबशाह जो जेको स्कूल लोकल बोर्ड हाई स्कूल ख्वाजा वारो स्कूल साईं, उहो कहर जो स्कूल हो ऐं तमामु सुठी क्वालिटी जो उतां जो चयो मैट्रिक पास कयल उहो सम्झो त जहिड़ो MA पास कजे। वाह वाह, बेस प्रॉपर हुजे त जॾहिं अंग्रेज़ जो पर्चो जॾहिं आयो हो त असांजा छक्का छॾाइजी विया, उर्दू में छक्के छूट गए, त उहो त चवंदी हीउ पेपर कीअं थींदो, पर कयोसीं तूं फस्ट क्लास कईसीं हुन में बि, पर हू MA वारे हिकिड़े चवंदे हीउ त पेपर मां बि नथो करे सघां, हीउ त ॾाढो ॾुखियो, कीअं ॾिनो अथनि, पर छोकिरा पास करे विया। रिज़ल्ट 22% आयो, अलामा काज़ी साहिब जे करे रिज़ल्ट पंहिंजो तमामु सख़्ती सां इहो कंदो हो ऐं तमामु स्क्रूटनाइज़ ऐं छोकिरनि खां महिनत कराए पोइ इम्तिहान ईअं कोन पास करे सघंदो केरु माण्हू। बहरहाल उहा ॻाल्हि थी पंहिंजे जॻह ते, त मां बाबा खे पोइ इहा कंट्रोवर्सी हली पोइ नेठा मां बि चयो, ॿियनि चयो, हाणे पीउ जे चयो मञिजे या नाफ़रमानी न कजे। मां चयो ठीकु आहे। पोइ उन खां अॻु में हिकिड़ी ॻाल्हि इहा ॿुधायां त आपा रशीदा मुंहिंजी वॾी भेण, हिकिड़ी सभ खां वॾी भेण आपा अधी ज़ुबेदा, हुननि उहा पढ़ण जो हुनखे घणो शौक़ु कोन हो। ॿियो नंबर हुई हुननि पहिरें घर मां बाबा जी अधी रशीदा, उहा अॻु में ई आयल हुई गवर्नमेंट कॉलेज, गर्ल्स कॉलेज, उहा गर्ल्स कॉलेज में जंहिंमें आपा शम्स हूंदी हुई, शम्सुन्निसा क़ाज़ी अकबर जी भेण, उहा हुनजी प्रिंसिपल हुई, उहा हुते हुई, हुनजो मुड़ुसु बि हूंदो हुयो अब्बासी, मोहसिन अब्बासी, वकील, सुठो वकील हो। ऐं बाद में माइटी थी असांजी हुन सां आपा जी, आपा फ़र्ख़ंदा बि मूंखां ॿई, हिकिड़ी 4 साल सीनियर, हिकिड़ी 3 साल सीनियर, पर ॿई गॾु हुयूं, त उहे ऑलरेडी उते पहुची वई हुयूं। ऐं मूंखां अॻु में मुंहिंजो वॾो भाउ, उहो बि हुन पहिरें घर मां, त उहो बि बशीर अहमद, उहो बि मूंखां हलियो हो गवर्नमेंट कॉलेज में वियो, दाख़िला वरिती, पर पोइ हुनखे बि शौक़ु घणो पढ़ण जो कोन हो, उहो मोटी आयो, कोन करे सघियो, हिकिड़ो साल हलियो वियो। हाणे आउं पियो वञा हिते कंट्रोवर्सी में, जिते कंट्रोवर्सी ईंदी आहे उते का न का गड़बड़ थींदी आहे।
इहो नेचर जो उसूल अथव। तव्हां दुनिया जी हर शइ में ॾिसंदो कंट्रोवर्सी किथे थी उते का न का गड़बड़ थींदी। वियासूं यार उहो गवर्नमेंट बॉइज़ कॉलेज या गवर्नमेंट कॉलेज कारी मोरी जो फुलेली जे हुन पासे हो, दुनिया ई ॿी हुई। हिकिड़ो त फुलेली जे किनारे ते फुलेली बि जहिड़ो दरिया ईंदा हुआ। हाणे उन ज़माने में हाणे जेके हुआ त हैदराबाद में मुंहिंजा नानाणा हुआ ऐं नानाणा मां मतिलबु त मुंहिंजी जेका नानी जेका भाउ हो हुनखे असीं नाना चवंदा हुआसीं। हू न मुंहिंजो असली नाना जेको शेख कुदूस हो त गुज़ारे वियो जवानी में ई। उहो नाना नूर मोहम्मद उनजो घर रहण लाइ हो। ऐं ॿियो मुंहिंजो मामो हो मामा दीन मोहम्मद मेमण, उहो वकील हो जंहिंजी न्याणी मुंहिंजी वाइफ रियाज़, उहो घर बि रहण जे लाइ त भई फ़िलहालु रहिजे जॾहिं सेटल थिए। पर मूंखे यादि न मां किथे रहियो हुउसि, आयो हुउसि त अचण सां इहो दाख़िला वञी वटि बाबा पैसा ॾिना हुआ, फ़ी वग़ैरह सॼी पुछी कई केतिरी आहे, 150-200 रुपया फ़ी हुई। उहा भरी थी आयमि त हुन ठाहे ॾिनो, कार्ड वार्ड सभु ठाहे ॾिनो। दुनिया ॿी हुई, वॾियूं बिल्डिंगूं, वॾा इलाही माण्हू, इलाही शागिर्द, वरी पेंट ऐं कोट ऐं टायूं ऐं तमामु वेल पॉलिश्ड सुठा ॾाढो। ऐं ॿियो त शाही बाग़ हुन में हो, मथां वरी प्ले ग्राउंड हो, हुन में हॉस्टल्स हुयूं, पुराणी हॉस्टल नई हॉस्टल। हाणे सुवालु थियो त जॾहिं दाख़िला त वठी वठियासीं ऐं किथे रहूं, पोइ चयो त पुराणी तव्हांखे जो परसेंट तव्हांजी आहे एग्ज़ैक्ट फर्स्ट क्लास माना 60%। ऐं जिन जी 65 ताईं खां मथे हुई उन्हनि खे त नई हॉस्टल में ॾिनो। नई हॉस्टल में हर हिकिड़े कमरे में हिकिड़ो छोकिरो ऐं बाथरूम वग़ैरह सुठे फज़िलत वारा हुआ ऐं डाइनिंग रूम हो, ॿिया टहल शयूं त हुयूं, प्ले ग्राउंड हो, उन पुठियां वरी एक्सरसाइज़ लाइ जिमनाज़ियम जा बंदोबस्त लॻा पिया हुआ, इहे जेके रिंग्स वग़ैरह उहे। असांखे ओॾे दाख़िला कान मिली। पोइ इंटरव्यू थियो, इंटरव्यू चई त बाबा ॾिसो तव्हां अॼु त मार्कूं आहिनि 460 ऐं 480 समथिंग, त उहो तव्हांजे ही जॻह जेके हेसि असां आई एम सॉरी हिते हाणे जॻह ई कान्हे का। पोइ मालूम थियो त माण्हू इन हॉस्टल में कमरे जे लाइ ज़ुल्फ़कार अली भुट्टे खां ख़त लिखाईंदा, फॉरेन मिनिस्टर हुते ज़माने में, उनखां पोइ ख़त लिखायो। मूं ॾिठा पाण त उन में ज़माने में प्रिंसिपल हो जीलानी, आरिफ शाह जीलानी, उहो हिकिड़ो वॾी अंग्रेज़ हो, अंग्रेज़ी बि ॾाढी सुठी ॻाल्हाईंदो हो, थोरो वेहण सां उहो अंग्रेज़नि जो ज़ाल बि अंग्रेज़ाणी हो ऐं रवैयो बि अंग्रेज़, रवैयो हुनजो स्टाइल ॾाढो ज़बरदस्तु हुई। ऐं फर्स्ट क्लास उन ज़माने में प्रिंसिपल, फर्स्ट क्लास ऑफिसर हो, फर्स्ट क्लास गज़ेटेड। ख़ैर असांखे दाख़िला मिली पुराणी हॉस्टल में, कमरो नंबर 17 फर्स्ट फ्लोर ते। हेठि फ्लोर ते ॿिया हुआ, हेठि फ्लोर ते वरी ॾिठुमि त जेको राजा परवेज़ अशरफ आहे हुनजा माइट हुआ उन ज़माने सांगड़ जा ठेठि सिंधी ॻाल्हाईंदा हुआ, सेटलर आहिनि न। अनवर हिकिड़े जो नालो हो, ॿिए जो नालो बशीर हो, ॿियो शायदि जेको जमील हो, उन्हनि जो शायदि ही बि को उन्हनि जो औलाद मां आहे या उनजे मां आहे हीअं जेको आहे उहे हुआ। ऐं लाड़काणे मां अनवर सियाल हो जेको हुनजो हीअ जेको सियाल जो वज़ीर थियो हुनजो, सुहेल सियाल जो पीउ, उहो आयो हो आर्ट्स में दाख़िला वठणु। चयो आर्ट्स में तूं कीअं तूं दाख़िला वठी, हिते त जेको आहे तो लाड़काणे में कोन्हे छा हुते, हिते साइंस में वठ न। पोइ साइंस में वरितई ऐं उहो इंजीनियर थियो आहे। उनजो वरी हुयो त कमरे में जॾहिं इहो घिड़ियासूं, तव्हां खे मिलियो केरु पार्टनर, ॿुधो आयासूं त कमरो नंबर 17 अलाट थियो।
ठीकु थियो पुराणी हॉस्टल पर हाणे चूं चढ़ियासीं ॾाकड़ुनि ते त ज़रे खे लाइ तमामु एहतियात सां हलिणो पियो पहुतासीं त कमरे नंबर 17 में ॾिसां त 3 ॼणा लेडी आहिनि सुलेमान शेख ऐं जेको डॉक्टर सुलेमान शेख असांजो हाला जो ऐं ॿियो पंहिंजो सालेह शेख उहो वरी कंदो को हिन पासे हुनजो पुटु हींअर आयो तारिक सलीम अखियुनि जो स्पेशलिस्ट आहे सुठो पियो वञे हा मोहम्मद सालेह शेख डॉक्टर शहदाद कोट हा ऐं ज़बरदस्त इहो 2 ॼणा ऐं ॿियो हो फज़ल डॉक्टर ॿियो हूंदो हो फज़ल सिद्दीक़ उहो बि शेख उहो मटियारी जो अच्छा ऐं 3 ॼणा ऐं चौथो आऊं 4 ॼणा हुन जूं डेस्कूं हुयूं लिखण पढ़ण जूं 4 खटूं हुयूं हुते वाह रहंदासीं ॾाढो हिकिड़ो व्यंजन करण जो परे हिकिड़ो गुसलखानो हुते हो बाल्टी भरे ईंदासीं हुते विझंदा हुआसीं ऐं मथे ॿिए कमरे में वरी ख़ुशी मोहम्मद भुट्टो उहो मुंहिंजो दोस्त सुठो थियो ख़ुशी मोहम्मद भुट्टो हो जेको बाद में वियो ऑफिसर थियो टेलीफोन डिपार्टमेंट में ऐं पाण खे भुट्टे साहिब जो माइट चवराईंदो इलाही कम कई करप्शन में फाथो पियो त इहो उन माहौल में असां हॉस्टल ॾाढो बुरो हाल हो हॉस्टल तमामु ख़तरनाक हुई क्रैक्स पिया भितियुनि में हुते जेको बाथरूम जो हुई उहो ॾाढो तमामु हिकिड़ो छक उन टाइम विधी हुई पर इट वॉज कॉमन कलबाणी साहिबु असांजो हो वार्डन हॉस्टल जे हुनखे छा वार्डन चइबो आहे हा हॉस्टल वार्डन वार्डन उहो हुनजो हेठि कुंड में हो कमरो हो सिंधीअ जो प्रोफेसर हो ऐं ज़बरदस्त कलबाणी साहिबु कहिड़ो गुलाम सेन कलबाणी पूरो नालो विसरी वियो पर हुनजा पुट ॾाढा वरी बाद में आया हुआ हिन में शामिलु थिया हुआ लियाकत नालो हो छा मूं वटि अक्सर जॾहिं मां पॉलिटिकल सेक्रेटरी त उहो ईंदो हो मूं वटि ऐं ॿियो भाउ हुनजो डॉक्टर थियो मशहूरु थियो हुन में पॉलिटिक्स में आया सभई ऐं पर कलबाणी साहिबु इहो अक्सर मुलाक़ात थींदी रहंदी हुई पर इहो रफ़ आहिनि थोरो रफ़ हूंदो सख़्तो हा सख़्तो तो हिते शुरूआति कईसूं ऐं हीअ जेके असां 4 ॼणा हुआसीं ॾाढा पढ़ण जा सभई फस्ट क्लास हुआ मानो त फस्ट क्लास उहो ई खणी सघे पियो जेको थोरो पढ़ंदो कंदो ज़ाहिर आहे त हीअ 3 ॼणा लॻी विया पंहिंजे कमनि खे ऐं पंहिंजो ऐं मां जेको थोरो मूंखे वियासीं क्लास में ॾाढो हिन सां शुरू ठीकु आहे शुरू कयूं था ॾाढा सुठा प्रोफेसर होशियारु एॾा उर्दू स्पीकिंग मोस्टली हिकिड़ो थोरी साई वठां जेकॾहिं बिल्कुलु नाज़रीन असांजूं ॻाल्हियूं जनाब मसूद नूरानी साहिब सां जारी आहिनि हिकिड़ी नंढड़ी साई खां पोइ वरी था मिलूं असां सां गॾु रहिजो